अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुब्तिलू सदक़ातिकुम बिलमन्नि वल अज़ा वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नमल आमालु बिन्नियात सदक़ल्लाहु वसदक रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। टेसी पर सूरत बकरा जी हिकिड़ी आयत ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस मुबारक मां एक हदीस मुबारक जे साम्हूं तिलावत कई वई आहे। इन आयत में अल्लाह ताला एक आम मसलो बयान फरमायो। वो मसलो आहे इस्लाह नीयत। इस्लाह नीयत जो मक़सद ही आहे त बानो जेको भी दीन जो कम करे उन में पंहिंजो गर्ज़ मक़सद तमाही लालच न हुजे, मक़सद अल्लाह जी रज़ा हुजे। नमाज़ी नमाज पढ़े मक़सद अल्लाह जी रज़ा हुजे, हाजी हज करे मक़सद अल्लाह जी रज़ा हुजे, सखी ज़कात दे खैरात दे मक़सद अल्लाह जी रज़ा हुजे, कारी साहब कुरान पढ़े मक़सद अल्लाह जी रज़ा हुजे, वाइज़ी ऐं मुबल्लिग तबलीग करे वाइज़ करे मक़सद अल्लाह जी रज़ा हुजे। जेकर नमाज़ी नमाज तो पढ़े इन जो मक़सद इहो आहे त माण्हू मूंखे नमाज़ी चवनि, अल्लाह वटि इन जे नमाज जी काई अहमियत कान्हे। हाजी हज तो करे इन जो मक़सद आहे त माण्हू मूंखे हाजी चवनि, कराची लां त एयरपोर्ट ते इस्तक़बाल थे, मूंखे हार पाराया वञनि, मुंहिंजा पुट नाले जे मुंड में अलहाज मिलाइनि। अल्लाह ताला वटि इन जे हज जी काई अहमियत कान्हे। कारी साहब कुरान मजीद जी तिलावत थो करे इन जो मक़सद आहे त माण्हू मुंहिंजी तारीफ़ कनि, मूंखे कारी चवनि, बस इहो ई नसीब थी। हतां कि हदीस में चए थो हिकिड़ो मुजाहिद जंहिं पंहिंजी जान अल्लाह जे रस्ते में कुर्बान कई, टुकड़ा टुकड़ा थी वियो, क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह ताला इन मुजाहिद खां पुछा कंदो, मां तोखे ताक़त ॾिनमि, मां तोखे कुवत ॾिनमि, मां तोखे बहादुरी ॾिनमि, तो मुंहिंजे नेमत जो कहिड़ो अदा कयो। मुजाहिद चवंदो, या अल्लाह, जेसि ताईं मां जहिड़ो हुयुसि तुंहिंजे दीन जे दुश्मननि सां विढ़ंदो रहियुसि, पछाड़ी में पंहिंजी जान तुंहिंजे रस्ते में मां कुर्बान करे आयुसि। अल्लाह साईं फरमाइंदुसि, कज़िब त तूं कूड़ थो हणी, मां तुंहिंजे दिलि खे सुञाणां थो, तुंहिंजे दिलि खे मां ॼाणां थो, तो इहो सभु कुझु इन जे करे कयो तां त माण्हू मूंखे बहादुर चवनि,
मूंखे गाज़ी चवनि, मरी वञा त मूंखे शहीद चवनि। सो तोखे माण्हू बहादुर चवंदा, तोखे गाज़ी चवंदा, तूं ख़ुशि थींदे। मरण खां बाद तोखे शहीद मिलत जो लक़ब मिलियो। मां अल्लाह ताला वटि तुंहिंजे लाइ कोई अजु न आहे। हदीस में जे तो फरिश्तनि खे हुकुम थींदो, पकड़ियोसीं हिन मुजाहिद खे, ऊंधो करे जहन्नम में विझो। अंदाज़ो लगायो केॾो अमल आहे, पर उन में भी नीयत सही न आहे। अल्लाह ताला वटि इहो अमल भी क़बूल न आहे। तंहिंजे करे नबी साईं फरमायो, अन्नास कुल्लुहुम हालिकून, माण्हू सभु तबाही में, माण्हू सभु बर्बादी में आहिनि, न बची सघंदा अलाह जे अज़ाब खां, इल्लल आलिमून, पर आलिमनि जे लाइ कुझु बचाव आहे। फरमायूं वल आलिमून कुल्लुहुम हालिकून, आलिम भी सभु तबाही, आलिम भी सभु बर्बादी में, न बची सघंदा अलाह जे अज़ाब खां, इल्लल आमिलून, मगर आलिम उहे जेके अमल था। वल आमिलून कुल्लुहुम हालिकून, फरमायूं आमिल भी सभु तबाही, आमिल भी सभु बर्बादी में, न बची सघंदा अलाह जे अज़ाब खां, इल्लल मुख़लिसून, मगर उहे जेके मुख़लिस आहिनि। मुख़लिस भी वॾे ख़तरे में। हदीस में अचे तो मुख़लिस भी वॾे ख़तरे में। जीअं शाह साहब फरमायो, कत भी कंब भी अॻियां तोरींदड़ तिखा। इल्म हुजे, अमल हुजे, इख़लास हुजे, पोइ भी माण्हू डिॼे त या अल्लाह क़बूल कर, न क़बूल करे त केरा हुन खां बचाव। दुआ कयो अल्लाह ताला इख़लास नसीब फरमाए। हदीस में अचे तो बनी इसराइल में हिकिड़ो आबिद आहे, 500 साल हुन जी ज़िंदगी आहे, ऐं पूरी ज़िंदगी जा 500 साल इन ई नमूने सां गुज़ारे, कॾहिं क़याम में, कॾहिं रुकू में, कॾहिं सजदे में, कॾहिं ज़िक्र में, कॾहिं फ़िक्र में। नबी साईं फरमायो, आबिद कंहिंसां ॻाल्हाए भी न पियो, मता इहो वक़्तु मुंहिंजो ज़ाए थिए, छो न इन वक़्त में भी अल्लाह खे यादि कयां। आख़िर उहो वक़्तु भी आयो जो न आबिद पंहिंजी घरवारी खे भी छॾियो, पंहिंजे अबे अम्मा खे भी छॾियईं, पंहिंजे औलाद खे भी छॾियईं। दिल में ख्याल कई त अबो अम्मा भी अल्लाह जी इबादत ऐं ज़िक्र में रुकावट आहिनि, औलाद भी अल्लाह जी इबादत ऐं ज़िक्र में रुकावट आहे, हीअ ज़ाल भी रब जी इबादत ऐं ज़िक्र में रुकावट आहे। इन जे करे सारी दुनिया खां तालुक टोड़े समुंड जे ॿेट ते आयो। रहबानियत इख्तियार, अॻे ज़माने में रहबानियत हूंदी। यहूदियुनि जा राहिब, ईसाइनि जा पादरी ऐं पोप पंहिंजे घर वारनि खे, पंहिंजे अबे अम्मा खे, पंहिंजे औलाद खे छॾे वञी जंगलनि में इबादत कंदा हुआ। जबलनि जे गारनि ऐं चुरनि में लिकी वञी चिला पचाईंदा हुआ। पंहिंजो पाण खे थंभनि सां ॿधी छॾींदा, बुखूं ऐं उञूं ॾेई करे पंहिंजे नफ़्स खे मारींदा त मन अल्लाह राज़ी थिए। वरहबानियतन इब्तदऊहा मा कतबना अलैहिम, अल्लाह साईं फरमायो उन्हनि रहबानियत पाण इख्तियार कई, मां रब उन्हनि ते फर्ज़ कान कई। पर मुंहिंजे नबी फरमायो, ला रहबानियत फिल इस्लाम, इस्लाम में रहबानियत न आहे। इस्लाम में या सूफ़ाए पकान अथव, सूफियज़म इस्लाम में न आहे। जेकॾहिं अॼोके दौर में को मुसलमान पंहिंजी घरवारी खे, पंहिंजे औलाद खे, पंहिंजे अबे अम्मा खे, पंहिंजे मिटल माइटनि खे छॾे वञी जंगलनि में इबादत कंदो, इहा इबादत जन्नत जे बजाय जहन्नम में पहुचाईंदसि। नबी साईं फरमायो, वली नफ्सिका अलैका हक़, तुंहिंजे नफ्स जो भी तो ते हक़ आहे, तुंहिंजे ज़ाल जो भी तो ते हक़ आहे, तुंहिंजे औलाद जो भी तो ते हक़ आहे।
तुझे अबे अम्मा जा भी तो ते हक ये सब हक खत्म करे तू वही जंगल में इबादत कंदे या इबादत जहन्नम में पहुंचे। ला रहबानियत फिल इस्लाम, इस्लाम में रहबानियत ना है। ये सूफीज़म बस मस्जिद के कुंड में वेही रहो, चादर वेड़े बस जिक्र पिया कयो। असां जो छा वने मौलवियुनि जे जुलूसनि में, असां जो छा वने मेलनि मलाखरनि सां, भली मेला मलाखरा थियनि पिया, भली कुकड़नि जी मेल कुतनि रिछ जी बछ भई थिए, पाण ॼाणनि पंहिंजो कमु ॼाणनि, असां जो छा वने। या इबादत जहन्नम में पहुंचे, मैदान में निकरूं। मुझे नबी फरमायो मर्रा मिनकुम मुनकरन फलयुगय्यिरहु बियदिही। तव्हां कंहिंखे बुराई कंदे ॾिसो त उनखे हथ सां रोकियो। तव्हांखे ख़बर आहे नौशहर फिरोज में फलाणी जाते मेलो थो थिए, कुकड़नि जी मेल कुतनि रिछ जी बछ ॾांदनि गॾनि जी गोए, शराब आम थो हले, फहाशी उरियानी आम थी हले, खदरा था अचनि, नाचू था अचनि, त पहिरें नंबर ते हथ में लठ खणी करे उते पहुचो। साईं गुलाम कादिर शिकारपुर वारा फरमाईंदा जमीअ जी जेका डंडी आहे न, या नंढी हुजे वॾी न हुजे, बस 2 फुटनि जी 3 फुटनि जी हुजे, अछो रंग हुजेसि कारो रंग हुजेसि, ये डंडा खणी उते पहुचो पहिरें नंबर ते। पर जेकर तव्हां सम्झो था त असां उते वेंदासीं त पुलिस बि उन्हनि जो पासो वठंदी, रेंजर्स बि उन्हनि जो पासो वठंदी, वॾेरा सरदार सभु उन्हनि जो पासो वठंदा। ऐं हिन वक़्तु हालात अहिड़ा त 2 नंबर ते नबी साईं फरमायो ज़ुबान सां रोकियो। आलमनि जो वफ़द वञे, तबली जमात जो वफ़द वञे, जेके मेला कराइनि पिया, जेके बेहयाई पुछराई जो प्रोग्राम रखनि पिया, उन्हनि खे सम्झायो त बाबा ही ॾोह जो कमु आहे, ही कुकड़नि जी मेल पिया करायो, इहे बि अलाह जी मखलूक आहिनि, अलाह जी मखलूक ते रहम कयो। हिकिड़े रिछ ते 5 कुता पिया बचो, इहो ज़ुल्म आहे। कंहिं हिकिड़े इंसान खे ज़ंजीर सां ॿधी करे 5 ॼणा उन ते बचिजनि। तव्हां ई असांखे साहु आहे, उन्हनि खे साहु कोन्हे। अलाह जी मखलूक ते रहम कयो। नबी साईं फरमायो मेराज वारी रात मां हिकिड़ी औरत ॾिठमि जेका कुतीअ जे नंढड़े गुलर जे करे वञी जन्नत में पहुती। नबी साईं फरमाई त गुनाहगार औरत ही, बदकार औरत ही हिते जन्नत में कीअं पहुती। मूंखे चयो वियोसीं हुई त गुनाहगार हुई त बदकार, पर कुतीअ जो नंढड़ो गुलर उन में बेहाल हो। इन माई खे उन गुलर ते रहम अची वियो, पंहिंजे मथे जी पोती लाहे मोज़े सां ॿधी खूह मां पाणी कढी करे उन गुलर खे पियारई। शकर अल्लाहु लहा फगफर लहा, अल्लाह ताला उन माई जे इन नेकी खे क़बूल करे इन खे माफ़ करे जन्नत ॾेई छॾी। फरमायूं वरी ॿी हिकिड़ी औरत ॾिठमि जेका हुई त नेकूकार दीनदार, पर ॿिलीअ जे बच्चे जे करे वञी जहन्नम में पहुती। रब तत्हा हदीस में चए थो ॿिलीअ जे बच्चे खे ॿधी भला छॾे ॾिएसि हा, पाण वञी शिकार करे खाए हा, पाणी पीए हा, कान दुबे। नबी साईं फरमायो ॿिलीअ जे बच्चे खे ॿधी छॾियईं, जेको बुख ऐं उञ में मरी वियो। अल्लाह जो गज़ब ऐं कहर जुंबश ऐं हरकत में अची वियो। रब फरमाए न ॿिलीअ जे बच्चे ते रहम न कयो आहे त मां हिन ते रहम छो कयांसि। सम्झायो उन्हनि खे। कुकड़नि जूं अखियूं निकिरी थियूं वञनि, फतकंदा पिया, कुतनि जा सूअरनि जी वेड़ पई थी, उन जा आंडा गुंडा निकिरी पिया वञनि, ही नारा पिया।
क़यामत जो ॾींहुं थींदो जेके कुकड़नि जी मेल कराइनि पिया, जेके ॾिसनि पिया, जेके शर्तूं पिया रखनि, इहे सभु हिकिड़े ॾोह जा ॾोह, जेके इन्हनि जो साथ ॾियनि पिया, जेके इनखे गुनाह न पिया सम्झनि त पाण ॼाणनि पंहिंजो कमु ॼाणनि, असांजो छा वञे, इहे सभु हिकिड़े ॾोह जा ॾोह आहिनि। क़यामत जो ॾींहुं थींदो, इन्हनि कुकड़नि खे लोह जूं शीखूं ॾिनियूं वेंदियूं। कारी मोहम्मद ईसा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो, पोइ जन कुकड़ विढ़ाया, जन या मेल ॾिठी, जन जा हुया, जन शक्तूं रखियूं, उहे लोह जूं शीखूं जहन्नम जूं तपायल हेठों जो मक़ाइद में विझंदा त वात मोकिलियो। जेके कुतनि ऐं रिछ जी बछ था ॾिसनि, इहे शक्तूं रखनि था, इहे सभु हिकिड़े ॾोह जा ॾोह आहिनि। जेके वरी इन ते ख़ुशि आहिनि त भलो थियो मेलो लॻो, इहे बि इन ॾोह में मुलवस। क़यामत जे ॾींहुं रब रिछ बनाए करे जहन्नम जा कुता बचे। इरहमू मन फिल अर्द यरहमु मन फिस समा, ज़मीन वारनि ते रहम कयो त आसमान वारो रब तव्हां ते रहम कयो। टे नंबर ते आख़िरी दर्जो जेको ईमान जो आहे त उनखे बुरो सम्झो त इहो ग़लति कमु। हिते कुकड़नि जी मेल ते, कुतनि ऐं रिछ जी बछ ते, ॾांदनि ऐं गॾहनि जी गोए थी थिए, मेलो मलाखड़ो थो थिए, दरगाह ते नाचूं था अचनि, खदरा था अचनि, बेहयाई बुछड़ाई थी अचे, त घटि में घटि उनखे दिलि में बुरो सम्झी करे उन्हनि सां बाइकाट कयो। जेके इहे कम कनि था उन्हनि सां शादी ग़मी ख़तम, अल्लाह ख़ातिर रुसो। नबी से फरमायो, मन वाबु गज़लिल्लाह वाता लिल्लाह व मना लिल्लाह फ़क़द इस्तकमलल ईमान। फरमायूं जहां अल्लाह ख़ातिर मोहब्बत रखी, अल्लाह ख़ातिर दुश्मनी कई, कंहिंखे ॾिनई उहो बि अल्लाह ख़ातिर, न ॾिनई उहो बि अल्लाह ख़ातिर, फ़क़द इस्तकमलल ईमान, इन जो ईमान कामिल आहे। असांजा उलमा जेकर बुराई जे खिलाफ मैदान में निकिरनि त उन्हनि जो साथ ॾियो, उन्हनि सां बाह ॿेली थियो, इहो बि सवाब अथव। ذلك بأنهم لا يصيبهم ظمأ ولا نصب ولا مخمصة في سبيل الله। ये जेके अल्लाह जे रस्ते में निकिरनि था, इन्हनि सां साथ ॾियण जे लाइ तव्हां निकिरो पिया, तव्हांखे बुख थी लॻे, उञ थी लॻे, का रहंड थी तव्हांखे लॻे, क़ुरान तो फरमा तव्हांखे जेका बि तकलीफ़ पहुचे थी, को कंडो तव्हांखे थो लॻे, इन जो बि क़यामत जे ॾींहुं रब तव्हांखे अजर ॾींदो। वेही न रहो त असांजो छा वञे, पाण ॼाणनि पंहिंजो कमु ॼाणनि, मैदान में निकिरो। हदीस में अचे थो, आबिद समुंड जे ॿेट ते अची वेठो, अल्लाह ताला उन्हनि जे लाइ हिकिड़ो ॾाढ़ूं जो वण बि उते पैदा कयो, पाणी जो चश्मो बि उन जे लाइ रब उते पैदा कयो। सुबुह जो ॾाढ़ूं जो मेवो खाईंदो हो, पाणी जो गिलास पीअंदो सॼो ॾींहुं रोज़े सां, वरी शाम जो ॾाढ़ूं खाईंदो हो, पाणी जो गिलास पीअंदो हो, इन नमूने सां इफ्तार कंदो हो। ॾींहं जो रोज़ो, राति जो सॼी राति मुसल्ले ते बीही करे रब जी इबादत कंदो। 500 साल इन नमूने सां गुज़ारियई। हदीस में अचे थो, आख़िर उहो वक़्तु बि आयो जो ने आबिद रब खां दुआ घुरी, या अल्लाह मुंहिंजी आख़िरी इल्तिजा ही आहे त जंहिं महिल मुंहिंजो मौत थिए त मौत खां अॻु में थोरी मूंखे मोहलत मिले, जीअं मां वुज़ू कयां, बरकातूं नफ़िल नमाज़ पढ़ां, क़याम कयां, रुकू कयां, सजदे में वञा त सजदे जी हालत में मुंहिंजो मौत थिए, क़यामत जे ॾींहुं उथां त सजदे जी हालत में उथां। हदीस में अचे थो, अल्लाह ताला उन आबिद जी इहा दुआ बि क़बूल कई, वुज़ू कई, बरकातूं नफ़िल नमाज़ जी नियत कई,
क़याम कई रुकू कई जन्मल सजदे में हो न जो रूह परवाज़ थियो अल्लाह ताला फरिश्तन के हुकुम कयो त मुझे फज़ल ऐं करम सां हिन आबिद के जन्नत में वठी वञोसि। उन आबिद के थोरो दिल में ख्याल पैदा थियो मां 500 साल रब जी इबादत कई आहे, कुछ मुझी नमाज जो ख्याल कयो वञे हा, कुछ मुझे रोज़न जो ख्याल कयो वञे हा, कुछ मुझे तहज्जुद इशराक जो ख्याल कयो वञे हा, कुछ मुझे नफिलन जो ख्याल कयो वञे हा। मां अबो अम्मा छजम घरवारी छजम बच्चा छजम हेड़ी कुर्बानी ॾिनम पोइ बि मां फज़ल ऐं करम सां जन्नत में वञा, ईअं कोन थींदो मां पंहिंजी इबादत सां जन्नत में वेंदुसि। हदीस में चए थो रुगो दिल में इहो ख्याल कई इरादो कई त मां पंहिंजी इबादत सां जन्नत में वञा। इन्नहु अलीमुम बिज़ातिस सुदूर, रब त दिलनि जा राज़ बि ॼाणंदो आहे। उन वक़्त में जहन्नम जी दरी खोली वई, 500 साल जे पंध तां जहन्नम जी तेज हवा लगी तो उन आबिद जे दिल जान में खुश्की पैदा थी, ज़ुबान खुश्क थियसि, वात खुश्क थियसि, हवा जो गरम लगी त इनखे उञ लगी। हिकिड़ो फ़रिश्तो पानी जो गिलास खणी आयो, उन आबिद उन फ़रिश्ते खे चयो यार मूंखे उञ लगी आहे, पानी जो गिलास ॾे। तो उन फ़रिश्ते चयो हिन गिलास जी क़ीमत आहे, जेको क़ीमत ॾींदो उनखे ई पानी जो गिलास मिलंदो। तो उन आबिद चयो छा हिन जी क़ीमत आहे? फ़रिश्ते चयो हिकिड़ो माण्हू हुजे 500 साल हुनजी उमिरि हुजे ऐं 500 साल पूरी ज़िंदगी ख़ालिस अल्लाह जी रज़ा जे लाइ इबादत कई हुजई, उहा 500 साल जी ख़ालिस इबादत जेकर ॾींदो त उनखे ई पाणी जो गिलास मिलंदो। तो उन आबिद चयो मां 500 साल पूरी ज़िंदगी रब जी इबादत कई आहे, ख़ालिस रब जी रज़ा जे लाइ, मां उहा 500 साल जी ज़िंदगी जी इबादत ॾियां थो, महिरबानी कर मूंखे पाणी जो गिलास ॾे। हदीस में चए थो उन आबिद 500 साल जी ज़िंदगी जी इबादत उन फ़रिश्ते खे चयो मां ॾियां थो, मूंखे पाणी जो गिलास ॾे। पाणी जो गिलास वरितई, अल्लाह ताला उन वक़्त में ऑर्डर फरमायो त मुंहिंजे अदल ऐं इंसाफ़ सां हिन आबिद खे जहन्नम में वठी वञोसि। रब फरमायो तो त 500 साल जी ज़िंदगी जी इबादत हिकिड़े पानी जे गिलास में ॾेई छॾी, हाणे जल्दी कर हिसाब किताब ॾे। लतुसअलुन्न यौमइज़िन अनिन नईम, हज़ारे मां रब तुंहिंजे मथां नेमतूं कयूं न, लखे नेमतूं, ही पाणी जा मिठा गिलास तोखे पियारियम। फअंबतना फिया हब्बन व इनबन व क़ज़बा व ज़ैतूनन व नख़लन व हदाइक गुलबा व फाकिहतन व अब्बा मताअन लकुम व लिअनआमिकुम। ही अंबई, केलाई, सूफ़ई, ज़ैतूनई, नारियूं, ॾाढ़ूं, ही सब्जियूं, ही तरकारियूं, ये मिठा चश्मा पाणीअ जा, ये मिठा गिलास तोखे पाणी जा प्यारम। तो त हिकिड़े गिलास में 500 साल जे ज़िंदगी जी बात ॾेई छॾी, हाणे जल्दी कर हिसाब किताब। आहे केरु जेको हिसाब किताब ॾेई सघे? तंहिंजे करे त मुंहिंजे नबी फरमा मन उसिब उज़िब यौमल क़ियामह, फरमायो क़यामत जे ॾींहुं रब जे कर कंहिंसां चङी तरह हिसाब किताब कयो त कोई बि जान छॾाए न सघंदो। दुआ कयो अल्लाह ताला तव्हां ई असांखे पंहिंजे फज़ल ऐं करम सां राज़ी थी करे जन्नत ॾे। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला हिन जलसे खे हिदायत जो ज़रियो बनाए। शुक्र थियो जो अॼु वेठा हो, पर साल त 50 माण्हू वेठा जलसे। वाइदो कयो त जिथे बि जलसो थिए पोइ वाइज़ी कड़ो बि हुजे, आलिम हुजे या तबलीग जमात जो को चिले वारो 4 महीननि वारो हुजे, सुर वारो हुजे या बेसरो हुजे, वॾो लीडर हुजे या कारकुन हुजे, वाइदो कयो त इंशाअल्लाह पछाड़ी ते वेही करे वाइज़ ॿुधंदासीं। छो त ही क़िस्मत सां जलसा था थियनि। क़बर में पहिरें नंबर ते सुवाल थींदो
मर रब्बुक तुंहिंजो रब केरा जे चांडे साहब अचे जॾहिं ईंदा मलक पुछाणे वारा पीड़न ख़ातिर घाणे वारा या के सेज विहाणे वारा ठरणो वा या सड़णो वा नेठ त हिकु ॾींहुं मरणो वा ही धड़ धूड़ में धरणो मुनकर नकीर फरिश्ता आहिनि क़बर में ॾोहीअ जेतिरा उन्हनि जा ॾंद नीरियूं ऐं सायूं उन्हनि जूं अखियूं लोही गुर्ज़ उन्हनि जे हथनि में क़बर में अचंदा पहिरें नंबर ते सुवाल था कनि मर रब्बुक तुंहिंजो रब केरु आहे हाणे मां तव्हां खां पुछां थो जेको 5 दफ़ा रब जे सॾ ते मस्जिद में न आयो न मोबाइल छॾियईं न कचहरी छॾियईं न रांदि छॾियईं इहो क़बर में चवंदो त रबी अलाह मुंहिंजो रब अलाह बेनिमाज़ी जवाब कोन ॾेई सघंदो भली 100 दफ़ा मां तव्हांखे भेरो ॼाणायां इन सुवाल जो जवाब ई ॾियो ईअं न थींदो निमाज़ पढ़ंदो इंशाअल्लाह जवाब ॾे इंशाअल्लाह निमाज़ी अक़ीदो सही हूंदुसि क़बर में फरिश्तनि खे चवंदो मां ज़िंदगी में पंहिंजे रब खे न विसारियो जॾहिं बि रब जो सॾु थींदो आहे न खे ओताक खे घर खे कचहरी खे छॾे मां रब जे दर ते मस्जिद में पहुचंदो हुउसि चवंदो रबी अल्लाह मुंहिंजो रब अल्लाह आहे मां पंहिंजे रब खे हिते कीअं विसारींदुसि ॿिए नंबर ते सुवाल थींदो वमन नबीयुक तुंहिंजो नबी केरु आहे हाणे मां तव्हां खां पुछां थो जंहिंखे नबी साईं जी सुन्नत वणे ई नथी जेको सुबुह ऐं शाम नबी साईं जे सुन्नत खे ज़िबे पियो करे इहो कीअं क़बर में चवंदो त मुंहिंजो नबी मुहम्मद रसूलुल्लाह आहे चवंदो ला आदरी मूंखे काई ख़बर जेको नबी साईं जी सुन्नत खे ज़िबे थो करे क़बर में जवाब न ॾेई सघंदो काड़ान जेके अॼु वाइदो कनि त नबी साईं जी सुन्नतुनि खे ज़िंदा कंदासीं हिकिड़ी सुन्नत रुगो तयामन वारी माना सॼे पासे सां शुरूआत मानी खाओ त सॼे हथ सां पाणी पियो त सॼे हथ सां जुती पायो त पहिरियों सॼो पेर जुतीअ में पोइ खॿो पेर कमीज़ पायो त पहिरियों सॼी बाह पोइ खॿी बाह सलवार पायो त पहिरियों सॼो पाचो पोइ खॿो पाचो मस्जिद में दाख़िल थियो मदरसे में दाख़िल थियो घर में दाख़िल थियो उताक में दाख़िल थियो पहिरियों सॼो पेर पोइ खॿो पेर बैतुल खला में वाशरूम में वञो त पहिरियों खॿो पेर पोइ सॼो पेर ॿाहिरि निकिरो घर खां मस्जिद खां मदरसे खां ॿाहिरि था निकिरो त पहिरियों खॿो पेर ॿाहिरि कढो पोइ सॼो पेर जुती लाहियो था त पहिरियों खॿो पेर जुती मां कढो पोइ सॼो पेर कमीज़ लाहियो था त पहिरियों खॿी बाह कढो पोइ सॼी बाह सलवार तव्हां लाहियो था त पहिरियों खॿो पाचो पोइ सॼो पाचो बाथरूम मां ॿाहिरि था निकिरो त पहिरियों सॼो पेर ॿाहिरि कढो पोइ खॿो पेर रुगो इन हिकिड़ी सुन्नत खे असां ज़िंदा कयूं त रोज़ानो केतिरियूं सुन्नतूं ज़िंदा थी ऐं हाणे केतिरियूं सुन्नतुनि खे ज़िबे था कयूं अॻे हफ़्ते में असांजो प्रोग्राम हुयो बदीन मौलवी सां समो बि हुजे मानी ते वेठासीं हिकु जमायती हुयो मानी असां सां गॾु खाधई वरी पाणी जो पीतई त खॿे हथ हिकिड़ी साई मौलवी ईसा जी तव्हांखे ख़बर आहे मौलवी ईसा चयो 40 साल थिया आहिनि हिन बेईमान खे मां ॾिठो आहे मौलवियुनि सां गॾु थो मानी खाए हर जलसे अचे थो मानी मौलवियुनि सां गॾु थो खाए ऐं हिनखे अञा ताईं पाणी पीअण जो तरीक़ो न आयो मौलवी साहब त जज़्बात में हो मां हुनखे चयो ख़बरदार मथां जवाब ॾियो आलम खे बर्बाद थी वेंदे सच थो चए बाबा ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे की न सॼी ज़िंदगी असांजा वाइज़ ॿुधूं ऐं अञा ताईं वेहनि बि आॾो नबी साईं जी सुन्नत हुन जे चेहरे ते न हुजे ॾुख जी ॻाल्हि नबी साईं खे हर जाइ ते उम्मत यादि का जाइ का दुआ हुई जंहिंमें उम्मत खे विसारे हुजे हर जाइ ते नबी साईं खे पंहिंजी उम्मत यादि ऐं असां हर जाइ ते पंहिंजे नबी खे विसारियो मां तव्हां खां पुछां थो जंहिं वक़्त में सेलून ते ॾाढी कुड़ाईंदा आहियूं उन वक़्त में नबी साईं यादि हूंदो
मोबाइल ते ड्रामा फिल्मूं परायूं मायूं ॾिसंदा उन वक़्त में नबी साईं यादि हूंदो व्याज खाईंदा आहियूं रिश्वत गारियूं ॾींदा आहियूं नबी साईं यादि हूंदो ज़ुल्म कंदा नबी साईं यादि हूंदो असां हर जाइ ते नबी साईं खे विसारे छॾियो आहे हाणे मां तव्हां खां पुछां थो इहो क़बर में कीअं चवंदो त मुंहिंजो नबी मोहम्मद रसूलुल्लाह इहो क़बर में चवंदो ला अदरी मूंखे काई ख़बर कान्हे का पर इंशाअल्लाह जेको नबी साईं जी हर सुन्नत खे हर अदा खे ज़िंदा कंदो फरिश्ता चवंदसि मन नबी तुंहिंजो नबी केरु आहे त जवाब में चवंदो मां ज़िंदगी में पंहिंजे नबी खे न विसारियो आहे हाणे मां पंहिंजे नबी खे कीअं विसारींदुसि नबी मोहम्मद रसूलुल्लाह मुंहिंजो नबी मोहम्मद रसूलुल्लाह टे नंबर ते फरिश्ता सुवाल कंदसि वमा दीनुक तुंहिंजो दीन छा आहे हाणे मां तव्हां खां पुछां थो जंहिंखे नबी साईं जो दीन वणे ई कोन ये असांजे तबलीग जमात वारा हर नमाज खां बाद उथी बीहंदा भाई बकाया नमाज के बाद 5 मिनट बैठो दीन और ईमान की बात होगी पर अफसोस असां मुसलमाननि ते उते 3 कलाक मोबाइल ते वेठा आहियूं हिते 5 मिनट नबी साईं जे दीन जी ॻाल्हि नथा ॿुधूं हू दरवाज़े ते बीठा आहिनि तबलीग जमात वारा पुट खे चऊं त बाबा खे वठी आ त दीन जी ॻाल्हि कयोसि नंढड़ो वियो पीउ खे चई बाबा हू तबलीगी आया आहिनि दरवाज़े ते बीठा आहिनि चवंदा असां दीन जी ॻाल्हि कंदासीं त पीउ चयनि हिननि खे चयो त वञी इंडिया वारनि खे तबलीग वञी अमेरिकन खे तबलीग मां हिननि कंजरनि जी ॻाल्हि खे न छॾींदुसि उते तबसरा पियो ॿुधे हाणे मां तव्हां खां पुछां थो इहो क़बर में चवंदो त मुंहिंजो दीन इस्लाम आहे शुक्र कजो अॼु वेठा हो हिते अलहमदुलिल्लाह दीन सम्झण जे लाइ वेठा हो दीन जूं ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ आया हो इंशाअल्लाह इन जो फ़ाइदो थींदो मथां तव्हां सम्झो त अजायो वियासीं इंशाअल्लाह फ़ाइदो थींदो इन जो नतीजो अॻिते मिलंदो जीअं हाली त हर खाईंदो आहे कीन कल्टीवेटर लेवल ॿिज हाणे वरी ॿिज सां गॾु चवनि था त DAP बि छॾो भाण दवाऊं नतीजे जी ख़बर पए थी नतीजे जी ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं फसल तयारु थी अचे घर पहुचे ही जेके तव्हां हीअं असां नेकियूं कयूं था ही नमाज़ टूटी फूटी क़ुरान मजीद जो दौर ही 15 लख हज ते ख़र्च पिया कयूं ही ख़ैर ख़ैरातूं ही वाइज़ ही जलसा इंशाअल्लाह हिननि जे नतीजे जी उन वक़्त में ख़बर पवंदी जॾहिं अखियूं बंदि थींदियूं अकेलो असांखे क़बर में सुम्हारे ईंदा इंशाअल्लाह पोइ उते हिन वेहण जो तव्हां असांखे फ़ाइदो महसूसु दीन जूं ॻाल्हियूं ॿुधंदा आलम जेके ॻाल्हियूं चवनि हक़ सच चवनि भली कोड़ो लॻे त न बि दिलि में न कंदा हुकूमत चवे थी त हिननि मौलवियुनि खे पैसा ॾियूं त असांजे मर्ज़ी सां वाइज़ पंजाब में मरियम नवाज़ 25,000 रुपये पेशमामन खे असांजे मौलाना फज़ल रहमान साहब फरमायो ही त 25,000 पर 25 लख तव्हां ॾियो असांखे तव्हांजा इहे पैसा न खपे तव्हां असांजो ज़मीर पिया ख़रीद कयो माना असां तव्हांजे मर्ज़ी सां वाइज़ कयो जीअं दुबई में कतर में उते असां विया आहियूं त उते नंढड़ी चिठी हूंदी आहे उन ते उहो वाइज़ लिखी ॾींदा आहिनि त इहो वाइज़ कयो इन खां जेकर थोरो ॿाहिरि वियो त उते जो उते उन पेशमाम खे ख़तीब खे ॿधंदा जेल मोकिले मां ॻोठ वारनि खे बि गुज़ारिश थो कयां जिते ॻोठ में पेशमाम आहिनि मथां 500,000 रुपया महीने ते ॾियूं वरी उनखे चयो त असांजे मर्ज़ी जे मुताबिक़ वाइज़ कर लाॾनि ते बि न ॻाल्हा रस्मुनि रवाजनि ते बि न ॻाल्हा लाॾा बि जाइज़ रस्मू रवाज भी जायज़ सेरा भी जायज़ जुमारा भी जायज़ टीजा भी जायज़ इहो मौली भलो माना वाइज़ तव्हांजे मर्ज़ी ते कयो तंहिंजे करे असांजे उलमा फ़ैसिलो कयो आहे असां पिनी करे चंदा करे मदरसा हलाईंदासीं मस्जिद जी पेशमानी आहे चंदे जे पैसनि सां
पेशमामा के पगार ॾींदासीं पर हक़ ऐं सच इंशाअल्लाह असां नबी साईं जी उम्मत खे ॿुधाईंदासीं। इंदिरा गांधी वॾी होशियार हुई, स्पेन वई उंदुलुस में 700 साल मुसलमाननि जी हुकूमत हुई, पर अंग्रेज अची वियो, मुसलमाननि जो नाम निशान ख़त्म थी वियो, मौलवी सभु ख़त्म थी वियो। इंदिरा गांधी वई उते, उतों जे बादशाह खे चई त हितों जे मौलवियुनि खे तो ख़त्म कीअं कयो। उन ईसाई बादशाह इंदिरा गांधीअ खे चयो त हितों जा मौलवी हुकूमत जे पैसनि ते पलजंदा, हुकूमत जो वई त मुला बि विया हलिया। जेकर तूं चाहीं थी त हिंदुस्तान मां मुलनि खे ख़त्म कयां त उन्हनि खे पैसा ॾे, उन्हनि खे पघारूं ॾियो, उन्हनि खे मुराहत ॾियो। इंदिरा गांधी चयो त ॿिया त असां खां शिया बरेली पैसा वठनि था, पर ही देवबंदी जेके आहिनि इहे चवनि था असां पिनी करे मदरसा हलाईंदासीं, तव्हां खां पैसा न वठंदासीं। त उतां जे ईसाई बादशाह इंदिरा गांधीअ खे चयो जेके पिनी ऐं चंदो करे मदरसा हलाइनि था इन्हनि खे तूं ख़त्म न करे सघंदी, इहे वधंदा इहे खुटंदा। तव्हांजे करे त असांजे उलमा फ़ैसिलो कयो आहे असां चंदा करे पिनी करे मदरसा हलाईंदासीं, हुकूमत खां असां पैसा न वठंदासीं, इंशाअल्लाह इन सां मुक़ाबिलो कंदासीं। अज़म कयो त इंशाअल्लाह असां हर वक़्तु आलमनि सां गॾु हूंदासीं। हीअ जेके आलम अथव सियासी नी, इहे असां खां वधीक अथव, दीन जो कमु इहे वधीक अथव। इहा सियासी कुवत तव्हांजी मज़बूत हूंदी त हीअ मदरसा बि हूंदा, हीअ ॾाढ़ियूं हीअ पटका बि हूंदा। सियासी कुवत तव्हांजी मज़बूत न हूंदी त तव्हांखे जलसो करण बि न ॾींदा। अज़म कयो त इंशाअल्लाह असां उलमा जा हथ मज़बूत कंदासीं, घबरायो न। इंशाअल्लाह हीअ सदी इस्लाम जी सदी। अल्लाह से फरमावा इन जुंदना लहुमुल गालिबून, अल्लाह से फरमा असां जो लश्कर गालिब थींदो। मां तव्हां खां पुछां थो हीअ रब जो लश्कर आहे या न? हीअ आलिम आहे, हीअ साले आहे, हीअ मदरसनि वारा हाफ़िज़ तालिम आहे, इहो रब जो लश्कर। इन्ना लनंसुर रुसुलना वल्लज़ीना आमनू फिल हयातिद दुनिया। कुरान मजीद में रब वाइदो कयो आहे त असां पंहिंजे रसूलनि जी बि मदद कई ऐं जेके रसूलनि जे कढल गा नबियनि जी जनता बेदारी कई, नबियनि जा वारिस ही आलिम। रब फरमायो मुंहिंजो वाइदो आहे त मां इन्हनि जी बि मदद कंदुसि, दुनिया में बि मदद कंदुसि, त आख़िरत में बि इन्हनि जी मदद कंदुसि। वला तहिनू वला तहज़नू वअंतुमुल आलऊन इन कुंतुम मोमिनीन। रब फरमायो तव्हां ई बुलंद आहियो जेकर तव्हां। नारे तकबीर। तमाम साथी सभई साथी मोबाइल जो बत्तियूं ऑन कयो, मोबाइल जो बत्तियूं ऑन कयो। नारे तकबीर, नारे तकबीर। शाने मोहम्मद मुस्तफा, शाने सहाबा, शाने अहले बैत, कायदे सिंदल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो। मोबाइल जो बत्तियों ऑन कयो। कायदे सिंदल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो। जिंदा है डॉक्टर, जिंदा है डॉक्टर, जिंदा है डॉक्टर। राशिद की शक्ल में, नासिर की शक्ल में, तारिक की शक्ल में, ताहिर की शक्ल में जिंदा है डॉक्टर, जिंदा है डॉक्टर। नारे तकबीर। वेरो साथी वेरो, तमाम साथी वेही रहो। 3 जनवरी ते मुझे मदरसे जो